अस्सलाम वालेकुम। अज है अरबा 9 दिसंबर 11:30 बजे अज व्लॉग की इब्तिदा क्या थी। थोड़ी देर थी वही है, कुछ मसरूफियत हुई। खीर काढ़े छॾियो आहे, हिते गिदामड़ी भिगल आहे, ये मुंगन जी साई दाल भिगल आहे जेका मां मंझंदि जो पचाईंदमि अॼु। ऐं कम वारी माई त तक़रीबन 11:30 बजे कमु करे हली वई ऐं भाॼी वारो आयो, उनखां कुझु ताज़ी ताज़ी सब्जी वरिती अथमि। हाणे अॻियां जेको बि थींदो उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। हीउ सामान अञा ताईं ईअं पियो आहे ऐं असांजे कॉलोनी में जेके छोकिरो सफ़ाई कंदो आहे, कल्ह बि ॿाहिरां मां उनखां थोरो कचिरो खणायो हो, ख़र्ची मां उनखे ॾेई छॾींदी आहियां। अॼु मां उन खां ई छोकिरे खां मथे खणाईंदसि। ऐं मथे टेरिस ते वेंदियूं ही 4 वॾियूं कुंडियूं, इन्हनि में शिफ्ट थींदियूं ही मुंहिंजूं बोगनवेलिया 4। ठीकु आहे, छो त हीअ गुल बि कनि थियूं ऐं इन्हनि जूं शाखूं फैलिजनि बि थियूं त मथां लटकंदे वधीक सुहिणियूं लॻंदियूं। त इहे हितां हटाईंदमि ऐं पोइ इहे 4 कुंडियूं जेके ख़ाली थींदियूं उन्हनि में वरी मां इहे नंढा प्लांट्स हणंदमि। सो इहा सेटिंग ईअं थींदी। ऐं हिन हाउस खे त कंहिं मूंखे शेड वारी जाइ ते रखिणो आहे, हिन लाइन में न रखंदमि छो त हिते बारिश ऐं उस ऐं हर शइ आहे। उस तॾहिं कुझु कोन कंदी, बारिश में ख़राबु थी सघे थी मिटी आस्ते आस्ते। सो हिन खे मां हिन पासे किथे चाहियां थी सेट करणु, पर ॾिसां छा थी कयां। अॼु कुझु तबियत में मज़ो न आहे, इन करे थोरी सुस्त फील थी कयां। ऐं हीअ सिरूं बि आहिनि जेका मूंखे हिते ॾाढी प्यारी नंढड़ी क्यारी ठाहिणी आहे हिन पासे हिते। सो ॾिसंदमि छा थी कयां, या घटि में घटि साम्हूं साम्हूं जेतिरी लॻी सघी। सो इहो आहे अॼु जो कमु। हिते हालत हीअ आहे, रंग जा हीअं टुकड़ा भितियुनि तां लहनि था, ॾाढो बेज़ार थी थियां। अहिड़ी सूरत में सफ़ाई या सजावट रखणु यकीन कयो त हिकिड़ो इंतिहाई मुश्किल कमु आहे, पर पोइ बि मां मुड़ंदी न आहियां, पूरी कोशिशि कंदी रहंदी आहियां। हीउ नंढिड़ो अची वियो आहे मुंहिंजी हेल्प लाइ। इधर ही इधर शक्ल दिखाओ अपनी, नाराज़ हो क्या? तो ठीकु आहे। सो हीअ मिटी तो विझे हाणे मथे, ऐं हितां 4 वॾियूं कुंडियूं ऐं 4 प्लेट्स मथे पहुचाए आयो आहे। ऐं आस्ते आस्ते थोरी थोरी करे मिटी खणंदो हिन बाल्टीअ में। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिन ॿार खे मां मुफ़्त में कमु कोन थी करायां। तो हीअ मथे इहो मुंहिंजी हेल्प कंदो, सॼो भरे ईंदो, त उनखां पोइ वरी प्लांट ट्रांसफ़र करण जी मुंहिंजी ज़िम्मेदारी हूंदी। हे ला 2-3 दफ़ा मथे चढ़णो पियो मूंखे हिन ॿार खे गाइड करण लाइ। सो हीअ कुंडियूं हिते सेट कयूं आहिनि, मिटी बि विझंदो वियो आहे सभिनी में। ऐं अञा जेके प्लांट ट्रांसफ़र कंदमि त उहा मिटी बि हिन में ईंदी। अञा हीअ कुंडी रहियल अथसि ऐं उनखां पोइ बोगनवेलिया जूं कुंडियूं बि खणी ईंदो, जेके पोइ मां आराम सां वेही हिते उन्हनि खे हिन में ट्रांसफ़र कंदमि। ऐं गैप इन लाइ ॾिनो आहे हिननि में एतिरो जो शाखूं इलाही वॾियूं थी वियूं आहिनि प्लांट्स जूं, त हिक ॿिए में जीअं विचड़नि न। ऐं जीअं जीअं वॾियूं थींदियूं त मां हिन खां गैलरी खां इन्हनि खे हेठि लटकाईंदी वेंदमि, त सेट बि थी वेंदियूं, हिक ॿिए में बि न फासंदियूं ऐं सुहिणियूं बि लॻंदियूं। एतिरी मिटी सभिनी में विझराई आहे, छो त अञा हिन में प्लांट पवंदो त उहा मिटी बि ईंदी ऐं पोइ बि हिन खे मिटी खपंदी। त हिते मां एक्स्ट्रा मिटी हीअ बोरी में जेका बचियल आहे ऐं कुझु बाल्टी भराए रखी आहे। ऐं हीअ ॾिसो बोगनवेलिया हेठि ख़बर ई न पई पए, हिकु ॿ सी पियूं, इन्हनि जा गुल छणी पिया वञनि, शाखूं भॼी पियूं पवनि। ऐं इहे मां वरितियूं ई मथे टेरिस ते रखण जे लाइ हुयूं, पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिमत न पई करे सघां। सो अॼु ख़्यालु आहे त नंढड़े खे घुरायां, जोश त ॾाढो आहे मूंखे। ऐं इंशाल्लाह हिन टेरिस खे मां ॾाढो सुहिणो डेकोरेट कंदमि। ऐं आस्ते आस्ते, ऐं हक़ीक़त इहा आहे त पंहिंजे लाइ कमु थी वधायां, पर मां ख़ुशि बि इन में ई आहियां। कमु न हुजे त मुंहिंजो त को ज़िंदगीअ जो मक़सदु ई कोन्हे। हीअ खणी आयो आहे, बेटा दूर दूर करके रखो, इधर रखो, हाँ यहाँ रखो, सही। बस शाखी नहीं टूटे, ख्याल रखना। बाक़ी एक रह गई ना, वो भी ले आओ। 3 थिया आहिनि, मानी खाई निमाज़ पढ़ी, मां मथे अची वई आहियां पंहिंजो बेलचो खणी। ऐं हाणे मुंहिंजी सुराण हेल्प कराईंदी त मां ही जेके प्लांट्स आहिनि उहे हिन में शिफ्ट कंदमि। हा मां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं अलाह कंदो मुंहिंजा वधी वेंदा, मुंहिंजी दिलि सां दुआ आहे। ऐं हीअ जेके कुंडियूं ख़ाली थियूं आहिनि इहे हाणे हेठि वेंदियूं, इन्हनि में मां करोटन हणंदमि जेको नओं वठी आई आहियां। ऐं ॾिसो केॾो सुठो थो लॻे। हीअ हिकिड़ी वॾी आहे त ॿाहिरि लटकाई अथमि, हीअ बि वॾी आहे त हीअ बि ॿाहिरि लटकाई अथमि। हे जॾहिं गुल कंदियूं ऐं हिननि खे घणी जाइ मिली आहे, हाणे वॾियूं कुंडियूं मिलियूं आहिनि त हिननि जी पाड़ बि वॾी थींदी। हिननि में वीचारियूं फासी पयूं नंढियुनि कुंडियुनि में। सो हाणे हे सॼो हितां सफ़ाई करे, सफ़ाई सुभाणे मासी कंदी, मां हितां कुझु बि करण वारी न आहियां। बाक़ी आहे कुर्सी आहे, बाल्टी आहे, सामान आहे, इहो खणी हेठि हलंदमि। मां अची वई आहियां हेठि, 1.5 बोरी तक़रीबन मथे या 1.25 बोरी
मिट्टी जेका आई इन्हनि 4 कुंडनि में पई, ये कुंडियूं एॾियूं वॾियूं हुयूं। ऐं बाक़ी हिते सुभाणे कमु कंदमि इंशाल्लाह, छो त अॼु मूं में बिल्कुलु हिमत न आहे। हीअ 4 सिरूं मथां घुरायूं अथऊं, 4 5 त जीअं मां हिन हाउस खे रखंदमि त हिनखे थोरी हाइट ॾियण जे लाइ। ऐं हीअ जाइ हितां ख़ाली थी जिते ते बोगनवेलिया रखियलु हुयो। सुभाणे प्रॉपर हिन जी सफ़ाई मासी खां बि कराईंदमि कुझु, ऐं बाक़ी कमु त मूंखे ई करिणो आहे। सो ही सुभाणे थोरियुनि वॾियुनि कुंडनि में लॻंदो। हीअ सभई प्लांट्स नंढी डेकोरेशन बि लाहे रखी आहे। टिकरियूं बि टेके रखां जेके सुभाणे मूंखे वरी कुंडनि में विझणियूं पवंदियूं। सो अॼु जे लाइ एतिरी मुशक़त काफ़ी आहे। मां इंताई थकिजी चुकी आहियां, हाणे वेंदमि वेंझंदमि ऐं पोइ रेस्ट कंदमि। सो अॼु जो ॾींहुं ॾाढो मुंहिंजे लाइ थकाईंदड़ हुयो, छो त फिज़िकल जेको एक्टिविटी कुझु वधीक ई थी वई ऐं मथे हेठि लही चढ़ी इलाही जेको आहे मुंहिंजे लाइ मुशक़त हुई इहा। त बहरहाल मूंखे करिणो हो। मां जंहिं ॾींहं खां हिन घर में शिफ्ट थी हुअमि उन ॾींहं खां मां सोचियो हो त मां पंहिंजी टेरिस ते मां इलाही सुठी डेकोरेशन कंदमि, इलाही सारा प्लांट्स रखंदमि। जुनून आहे मूंखे प्लांट्स जो। मज़ो इहो थियो जो जॾहिं हिन घर में आयासीं त ख़बर पई त हिते पाणी जी कमी आहे, ॾाढे एहतियात सां पाणी ख़र्चु करणो पियो पए ऐं जेको आहे खुटे पियो त असांखे टैंकर लाराइणा पिया पवनि, त उहा ॾाढी मुश्किल हुई। त मूं इहो सोचियो त पाणी जो ईअं ख़र्चु वधंदो, ऐं सिर्फ़ु ईअं त न आहे न त कुंडनि खे पाणी ॾियणो आहे, उन्हनि खे धोइणो बि हूंदो आहे कॾहिं कॾहिं। उन हिसाब में मां जेको आहे उनखे छॾे ॾिनो फ़िलहालु। मूं चयो हेठि जेके मां करे थी सघां फ़िलहालु उते थी कयां। उनखां पोइ कुझु हेल्थ प्रॉब्लम्स एॾा थी विया जो मां उनजो इरादो ई बदिलाए छॾियो। मूं चयो मां पंहिंजे मथां एॾो बोझ न खणंदमि, छो त मूंखे सम्झ में ईंदो आहे उन प्लांट्स जी नेचर मां सम्झंदी आहियां। मूंखे ख़बर हूंदी आहे उनखे केॾी महिल पाणी ॾियणो आहे, केॾी महिल टाइम ॾियणो आहे, ट्रिमिंग करणी आहे, कुझु बि। सो ॿिए कंहिंखे बि घर में ख़बर न आहे, छो त कंहिंखे इंट्रस्ट ई कोन्हे। वधि में वधि जीअं मां 2-3 ॾींहं लाड़काणे वियमि त पोयां मुंहिंजा ॿार पाणी ॾेई छॾींदा, उहो बि सुराण ख़ासि करे, त उहा ज़िमेदारी सां कमु कंदी आहे इलाही। त बाक़ी उहो हुननि खे को फ़र्क़ु नथो पए त कहिड़ो ॿूटो सड़े थो, मरे थो, बचे थो। तंहिंजे करे मां ॿिए कंहिंजे मथां इहो ज़िमो नथी विझी सघां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे शौक़ु मुंहिंजा आहिनि, मुंहिंजे ॿारनि जा न आहिनि। ठीकु आहे, जीअं हाणे तारिक चवंदो आहे त मां ॿिला पालियां या कुतो पालियां, मां हुनखे सख़्ती सां मना कंदी आहियां त न भई, पाण त तव्हां सॼो ॾींहुं हलाए वेंदव ऑफिस, पोइ पोयां छा मां बि कुता पालींदमि छा? पाण न पाले कुता धारे, मां इहो कोन थी करे सघां, मां ज़िमो न खणंदमि। त जॾहिं ॿिए कंहिंजे शौक़ जो मां ज़िमो नथी खणणु चाहियां, खणणी नथी चाहियां, मां खणी सघां थी या नथी सघां इहा अलॻि ॻाल्हि आहे, मां ज़िमो खणणी नथी चाहियां। मां पखी ऐं जानवर पालणु न चाहींदी आहियां, छो त असां नंढनि घरनि में रहूं था ऐं मूंखे पसंदि न आहे त उहे असांजे हंधनि में, असांजे हंजनि में चढ़िया वेठा हुजनि। हा, अगरि घरु वॾो हुजे, हिकिड़ी कुंड ते खोड़ सारा जानवर पालियल हुजनि त इन जे हक़ में मां बि हूंदी आहियां। ऐं ॿियो छा आहे त घर में अगरि काई शइ पालबी न, को जानवर, को पखी, त यकीन कयो त मुंहिंजो सुकून बर्बादु हूंदो, उनजी सॼी ख़िदमत वेठी मां कंदमि। त मूं में एतिरो दम न आहे ऐं मूंखे शौक़ु बि न आहे सची ॻाल्हि। प्लांट्स जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे, पोइ मूं में दम आहे या न आहे, हर हाल में मां उनखे निभाए थी वञा। सो बसि बर्दाश्त न करे सघियमि। मूं चयो एतिरो अरसो थी वियो आहे, हाणे मां मथे जेको आहे टेरिस ते वटि भला इहे बोगनवेलिया मां वरिती इन इरादे सां। ई बिल्कुलु नंढियूं एतिरियूं टाइनी कुंडियूं हुयूं, 50-50 रुपए जूं, उहे मां वठी आई हुयमि। उन्हनि जूं इहे कुंडियूं मां चेंज कयूं, थोरी मीडियम साइज़ कुंडियुनि में। त मुंहिंजो इहो ई इरादो हो त हीअ थोरी वॾियूं थींदियूं जीअं त अञा वॾियुनि कुंडियुनि में मां टेरिस ते रखंदमि त हीअ उते सुठियूं लॻंदियूं। सो फाइनली अॼु मां उहो कमु करे वरितो। ऐं इहो नंढिड़ो इन्हनि जो पीउ असांजी कॉलोनी जी सफ़ाई कंदो आहे, हे बि हुन सां हेल्प कंदा आहिनि ॿार, त हिनखे मां अक्सर सॾे वठंदी आहियां। कॾहिं छित जी ॿुहारी ॾियारे छॾी या अहिड़े क़िस्म जो कोई बि कमु हूंदो आहे त उहो मूंखे करे ॾींदो आहे, पोइ मां हुनखे हुनजी महिनत ख़र्ची करे हुनखे ॾींदी आहियां। उनखे मां मज़दूरी चई न ॾींदी आहियां, मां हुनखे हमेशह चवंदी आहियां तुंहिंजी ख़र्ची आहे। या ॾिसंदी आहियां हिननि खे कपिड़ा सफ़ा लीड़ हूंदा आहिनि, त उहो सेकेंड हैंड कपिड़ा मां हिकु दफ़ो वठी वई हुयमि बाज़ारि, ऐं हिनखे मां हिन जे भाउ लाइ बि ऐं हिन जे लाइ बि, छो त ॿई भाइर मूं ॾिठा हुआ, काफ़ी सारा कपिड़ा वठी ॾिना, टॉइस वठी ॾिना। मां इहो वॾाई लाइ नथी ॿुधायां, पर मक़सदु इहो आहे त जेको असांजे आसपास कमु करे थो उन जी जॾहिं असां हालत ॾिसूं था त पोइ असां ते फ़र्ज़ु थिए थो। हा, बाक़ी अगरि असां बि सफ़ा हुन जहिड़ी हाल जा हुजूं त पोइ त कंहिं ते कोई फ़र्ज़ु न आहे, पर जेकॾहिं असां ॿियनि खां थोरा बहितर आहियूं त पोइ असांजो फ़र्ज़ु आहे। सो अॼु जा इहे कम कारियूं थी विया। ऐं हिकिड़ी अॼु जी तव्हांखे टिप ॾींदी हलां त घर में असां लाज़मी नकली गुल प्लास्टिक जा या कपिड़े जा उहे असां सजाईंदा आहियूं, त उन्हनि में जॾहिं मिटी पइजी थी वञे उन्हनि खे साफ़ु करणु ॾाढो ॾुखियो आहे। सो उन्हनि खे साफ़ु करण जे लाइ
एतिरो वॾो शॉपर खणो जंहिंमें उहे गुल अची वञनि, बंच हूंदो, वॾो हूंदो, वल हूंदी, जेको बि हूंदो उहो हुन में पइजी वञे। ऐं पोइ उन में चङी लप लूण जी हिकिड़ी, या बुक लूण जो चओ खणी, नंढो बुक या हिकिड़ी वॾी लप भरियल लूणु, पर आयोडाइज़ न हुजे, छो त आयोडाइज़ में कुझु पाउडर टाइप बि कुझु हूंदो आहे। आम सिंपल लूणु विझी ऐं उन थेलीअ खे चङी तरह मुंहुं बंदि करे ऐं उनखे ख़ूब ज़ोर ज़ोर सां लोॾियो, त तव्हां यकीन कयो तव्हां ॾिसंदव लूणु वेरो थी वेंदो ऐं उहे प्लांट्स नवां थी चमकी पवंदा। ऐं इन जी जेकॾहिं प्रैक्टिकल ॾिसणु चाहियो त इन जी वीडियो मुंहिंजे अवेलेबल अथव चैनल ते, हाउस होल्ड टिप्स जे नाले सां मुंहिंजी प्लेलिस्ट आहे, उन में तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिकिड़ो दफ़ो मां इहो तजुर्बो कया पई, सॼा गुल साफ़ु कया, हिकिड़ा वेलवेट जा बि हुया उहे बि साफ़ु कया, त उहे एॾा साफ़ु न थिया, बल्कि हथूं उन्हनि में लूणु चिंबड़ी पियो। ऐं पोइ मां उहो हिकिड़े सॉफ्ट ब्रश सां उन्हनि गुलनि मां वेही आराम सां लूणु कढियो, त वेलवेट ते मूंखे मतिलबु पोइ त उहे बि साफ़ु थी विया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, लूणु उहो मेरो थी उन्हनि मां निकिरी वियो, पर उन्हनि मां ॼण कढणु ॾुखियो हो। ॿियनि मां त ऑटोमेटिक पाण ई जेको आहे लही वेंदो, चिंबड़ंदो ई कोन उन्हनि ते, लूणु टकराइबो, मिटी पाण सां खणंदो। इहो तव्हां तजुर्बो करे ॾिसो। इहा हिकिड़ी ज़बरदस्त टिप अथव, ऐं तमामु हिकिड़ो आसान तरीक़ो आहे आर्टिफिशियल गुलनि खे या पननि खे साफ़ु करण जो। सो इहो हाल अहिवाल आहे। सुभाणे इंशाल्लाह वरी हेठि जेके करोटनि जा वठी आई आहियां 3 प्लांट्स, उन्हनि खे वरी इन्हनि कुंडनि में विझंदमि जेके बोगनवेलिया मां ख़ाली थियूं आहिनि, कुझु उन पासे जी सफ़ाई बि कबी। ऐं मां उन महिल इहो कमु ख़तमु करे तव्हां यकीन कयो विझी ऐं लेटी पियमि। उनखां पोइ टेपेरी जी निमाज़ तो थियमि, टेपेरीअ खां पोइ वरी सांझे ताईं वापसि मां हिते ई पंहिंजे हंध में पई हुयसि, छो त मां एॾी थकिजी पियमि। बसि आहिनि कुझु इशूज़ जेके, पर मूंखे वणे नथो त मां वेही रहां, मुंहिंजे लाइ नाक़ाबिले बर्दाश्त आहे। मां मतिलबु अॼु 4-5 दफ़ा ॾाकणु चढ़ियमि त मुंहिंजे पेर जो हिकिड़ो मुरो, सिंधीअ में मुरो चइबो आहे, एंकल अंग्रेज़ीअ में, ठीकु आहे, त उनमें ॾाढी तकलीफ़ थी वई। त मां परेशान बि थी, छा आहे मां 4 दफ़ा मथे वई आहियां ऐं लथी आहियां, त मुंहिंजो पेर ॾुखे पियो। त बसि अहिड़े ई क़िस्म जा कुझु मूंसां प्रॉब्लम्स आहिनि जेके छॾियूं था, अलाह रहम करण वारो, असांजो फ़र्ज़ु आहे केयर करणु, इलाजु करणु, उहो मां कंदी आहियां। मां पंहिंजी जान जो ॾाढो ख़्यालु, जीअं मां पंहिंजे बच्चनि जो ख़्यालु रखियो आहे न, मां पंहिंजी ज़ात जो बि ईअं ई ख़्यालु रखंदी आहियां। मां पंहिंजे बारे में सफ़ा लापरवाह न आहियां, कतई न आहियां। ऐं बल्कि हाणे जॾहिं खां ॿार वॾा थी विया आहिनि, उहो पंहिंजो ख़्यालु रखी था सघनि, त मां पूरी तवजो पाण ते ॾींदी आहियां। मूंखे पंहिंजी ॾाढी परवाह आहे, छो त हीअ जान अलाह जी अमानत आहे, मूंखे हिसाबु ॾियणो पवंदो। जेसिताईं ॿार नंढा हूंदा आहिनि न, तेसिताईं त असां पिया इग्नोर कंदा आहियूं पाण खे, सभिनी जा कमु कंदा आहियूं, सॼे घर जा, भातियुनि जा, नंढनि वॾनि जा, मुड़ुस जी ख़िदमत थींदी, सभु कुझु थींदो, असां आख़िर में पंहिंजे लाइ असांखे टाइम न हूंदो, असां थकिजी पवंदा आहियूं, पाण खे इग्नोर कंदा आहियूं। उहो हिकिड़ो ज़िंदगीअ जो दौरु हुयो, ईअं थियो। ॿार नंढड़ा नंढड़ा हुया, फ़ुर्सत मुंहुं धोइण जी बि न हूंदी, फणी ॾियण जी बि न हूंदी, पर जॾहिं हाणे ॿार वॾा थिया आहिनि, पंहिंजी परवाह करे सघनि था, पंहिंजो ख़्यालु रखी सघनि था, बुरे भले जी उन्हनि खे तमीज़ आहे, सभु जवान आहिनि माशाअल्लाह, पंहिंजी नौकरियुनि ते आहिनि, त जॾहिं हाणे मूंखे थोरी फ़ुर्सत आहे ऐं मूंखे वधीक केयर जी ज़रूरत आहे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मुंहिंजे ॿारनि खे टाइम न आहे, मुंहिंजी केयर छा कनि, जॾहिं त मूंखे सभु ख़बर आहे त मूंखे छा करिणो आहे। सो मां पंहिंजो ख़्यालु रखंदी आहियां इलाही सारो। तव्हां बि पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखिजो। तव्हां पंहिंजो ख़्यालु पाण न रखियो न, ॿियो कोई तव्हांजो ख़्यालु न रखंदो। ईअं न आहे त को तव्हां कंहिंखे प्यारा न आहियो या तव्हांजी ज़रूरत न आहे कंहिंखे, पर सभिनी खे मसरूफ़ियत आहे, हर को मसरूफ़ आहे, हर कंहिंखे कमु आहिनि। ॿार जवान आहिनि, के यूनिवर्सिटी वेंदा आहिनि, के मिसाल नौकरियुनि ते था वञनि, पंहिंजी हुननि जी फैमिली लाइफ आहे, त असां ईअं इंतज़ारु नथा करे सघूं त केरु अचे असांजो ख़्यालु रखे। सो पंहिंजो ख़्यालु ज़रूरु रखो, तव्हां पंहिंजा वधीक सॼणा आहियो, ठीकु आहे। सो ख़ुशि जो आबाद जो। अॼु जो इहो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां। जेको बि हाल हाज़िर हुयो उहो तव्हां सां मां वंडियो, ऐं हाणे राजमानी में मच्छी तरण वेंदमि पंहिंजे लाइ ख़ासि करे, छो त राजमानी में सिर्फ़ु माए सुराण आहियूं, तारिक ऐं आसवा ॿाहिरि खाईंदा। ऐं उनखां अलावा मंझंदि जो दाल पचाई, उहा रेसिपी, दाल रेसिपीज़ तव्हां मुंहिंजी ॾिसो सघो था, फिश रेसिपीज़ ॾिसी सघो था प्लेलिस्ट, उन में मूं मच्छीअ जा कोफ्ता ऐं कबाब ताईं सेखारिया आहिनि, ऐं कुझु यूनिक रेसिपीज़ बि आहिनि जेके आम तौर ते असांजे घरनि में न पचंदियूं आहिनि, त प्लेलिस्ट ज़रूरु चेक कजो। सो अलाह तव्हांजो निगहबान आहे, ऐं मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारी दुआऊं, आबाद जो सदाईं इंशाअल्लाह ज़िंदगी रही। सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं, तेसिताईं अलाह वाहे।